अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी। छा रेस बालाजी खान लार खे अगवा करे खणी ईंदो। छा शेर दिलहाणे रेस बालाजी खान मथां हमलो कंदो। छा वरेल खान जी पुट सिकंदर घर वापस अची वेंदो। छा मिठल हाणे पंहिंजी धीउ जो रिश्तो मल्हार खे ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां क़ौम जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करें, हलूं था पंहिंजे कहानी अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे पंहिंजे माण्हुनि खे फुल ऑर्डर ॾेई छॾियो। तव्हां खां जेतिरो जल्दी थी सघे तव्हां इन मल्हार खे अगवा करे खणी अचो। मां बि ॾिसां त हू राबेल सां कीअं थो शादी करे ऐं राबेल खे पंहिंजी कुंवार कीअं थो बणाए। जे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इनखे अगवा करे खणी अचो। अंठार चवंदो त रेस मल्हार असांजी अॻियां कुझु बि न आहे, रुॻो तव्हां ॿ ॾींहं मूंखे मोहलत ॾियो जीअं मां ॿ ॾींहंनि जे अंदरि हुनखे पकड़े ऐं तव्हांजे क़दमनि में उछलायां, जीअं तव्हां उनजो हाशर गमदिल वांगे करे सघो। असां बि ॾिसूं त मल्हार जेको आहे राबेल जो कीअं थो घोट थिए। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शेरदिल जेको आहे आख़िरकार बालाजी खान मां तंग थी करे पोइ सभु माण्हू गॾु करे पोइ रेस बालाजी खान मथां हमलो करण जी कोशिशि करे। पोइ रेस बालाजी खान खे मारण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे रेस बालाजी खान ज़िंदा हूंदो, मतलब त हुनजे हमले मां बची वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जी पुट सिकंदर जेको आहे घर वापसि अची वेंदो ठीक थी करे। पोइ इन ॻाल्हि में जेको आहे वरेल खान ॾाढो ख़ुशि हूंदो। पोइ हू रेस बालाजी खान जे बारे में सोचींदो त रेस बालाजी खान खे हाणे कीअं कयूं, इनखे कहिड़े अंजाम ते पहुचायूं ऐं इन्हनि खां कहिड़े हिसाब सां पलांद कयूं। रावेल खान चवंदो त चाचा बस तूं परेशान न थी, रुॻो तूं सिर्फ़ मूंखे मोकल ॾे त मां इन रेस बालाजी खान खे पंहिंजे अंजाम ते पहुचायां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठल खान खे जेको आहे शहर जी ॻाल्हियूं दिमाग़ में उनखे वेही वेंदियूं। पोइ हू मल्हार लाइ सोचींदो, मतलब त मल्हार खे हाणे तमामु जल्द पंहिंजी धीउ जो रिश्तो ॾींदो। मिठल खान इन ॻाल्हि में तमामु जल्द राज़ी थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे रेस बालाजी खान खे धमकाईंदो। उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं आईंदा जेकॾहिं ज़बान में राबेल जो नालो वरितो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, छो जो राबेल सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजी आहे ऐं राबेल जी ॿियो घोट कोन थींदो। रेस बालाजी खान चवंदो मल्हार अगरि जेकॾहिं तो राबेल सां लाऊं लहे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी मूंखे पसंदि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।